दोस्तों अब मौजूद किए सन पाण पंहिंजी कचहरी जे प्रोग्राम में शामिल आहियूं। प्रिया कुमारी जो मामिलो अञा ताईं सिधो त कोन थियो आहे, पर ॼण उहो ईंघंदो वञे पियो। सॼी सिंध बल्कि सिंध खां ॿाहिरि बि उनजी बाज़ियाबी जे लाइ, उनखे ज़ाहिर करण जे लाइ पए एहतिजाज मुतालबा थींदा रहनि था, पर को उन में खर्तल कोन थो निकिरे। ऐं हिकु तरफ़ इहे शयूं इन अंदाज़ में आहिनि, ॿिए तरफ़ वरी ॿियूं जेके ॻाल्हियूं अचनि थियूं साम्हूं, उन ॻाल्हियूं इन अंदाज़ में त के असांजा पंहिंजो पाण खे वधीक ॾाहो या मोतबर या जेको बि उन्हनि खे नालो ॾियूं ऐं हू पाण खे सम्झंदा रहनि था दोस्त, उहो त उहे हिकिड़ियूं अजीब ग़रीब क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा रहनि था। ऐं खणी उन्हनि खे सिधो सो इन्हनि लफ़्ज़नि में न चवां त को हुननि जी इन मामले में का बददियानती आहे, पर इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त हू दोस्त अहिड़े क़िस्म जूं जेके इहे ॻाल्हियूं कनि था त इहा उन्हनि जी ॼण त हिकिड़े क़िस्म जी नाहली चवां या कमकुड़ी चवजे, या वरी हालतुनि जो जेको असुल में तयन करणु खपंदो आहे उहो हुननि वटि कोन्हे, या हुननि वटि इहो चइजे त हुननि वटि का उहा बसीरत कान्हे जो हू मामलनि जी जेका असली शइ आहे उनखे सम्झी सघनि। हाणे जीअं कुझु वक़्तु अॻ में हिन सर्की साहब अजीब ग़रीब क़िस्म जूं अचे ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें उन ख़ानदान जी समूरी इज़त खे ॼण त हुन पोइ मार्केट में ईअं उछले छॾियो। उनखां पोइ वरी हिकिड़ो ॿियो अहिड़े क़िस्म जो असांजो यारो जेको वेठो त शायदि अमेरिका में आहे ऐं हुनजे ॿियनि मामलनि सां त पंहिंजो तालुक़ु कोन्हे, इम्तियाज़ चांडियो साहब, उन बि उन जा कुझु ॿिया बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं त हुनजो जेको प्रिया कुमारी जो वालिद आहे राजकुमार, उन जे उन अंदाज़ ते हुननि जा तबसरा, हुन जूं तनक़ीदूं, हुनखे मयारूं, हुनखे अलाए छा मां छा क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा रहनि था। बिल्कुलु बज़ाहिर उहो ॼण ईअं नज़र अचे थो, पर इहो त यार सोचो त आख़िर हिकु पीउ पंहिंजी न्याणी जेका उनजी गुम थी आहे उनजे लाइ हू कहिड़ी मजबूरी आहे हुनजी जो हू सिधे नमूने सां उहो नथो पंहिंजी ॻाल्हि बि रखी सघे। हाणे सम्झां थो त घटि में घटि उहो जेको बाशऊर माण्हू ऐं जेको पंहिंजो सहाफ़त सां दुनियादारी सां इन्हनि समूरा जेके मामला थींदा रहिया आहिनि उन्हनि ते नज़र रखंदो रहियो आहे, त उनजे लाइ इहा का नई ॻाल्हि कान्हे या अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जेका हुनखे सम्झ में न अचे। मूं अॻ में बि हिकिड़ी ॻाल्हि इहा तव्हांजे आॾो रखी हुई त बाबा तव्हां रनकल कुमारी खे ॾिसो त कुझु साल अॻ में सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस सॻोरो उनजे साम्हूं बि उन जॾहिं चयो हो त मूंखे पंहिंजे मालिकनि वटि सां छॾियो, ऐं उन्हनि सां रहण थी चाहियां, मूंखे अॻुवां कयो वियो आहे, पर उनजे बावजूद बि उनखे न छॾियो वियो हो ऐं हाणे हू गुम आहे। हीअ नंढड़ी न्याणी हाणे जेको कल्ह तव्हां जेकॾहिं ही पंहिंजो साईं वीर लुंड साहब आहे उनजी तव्हां जेकॾहिं उहा ॿुधंदव त ॼणो वार कांडारजी था वञनि, त माना उन फैमिलीअ सां राजकुमार सां प्रिया जे घर सां प्रिया जे वालिद सां कहिड़े कहिड़े क़िस्म जूं तादियूं ॼण थियूं आहिनि, या कहिड़े नमूने सां उन्हनि खे डिप्रेस कयो वियो आहे, कहिड़े नमूने सां उन्हनि खे बंदि कयो वियो आहे त जीअं हू न ॻाल्हाइनि। उहो त हुनजी माउ आहे, न्याणी आहे, त हुन बि इहे सभु शयूं जेके त उहे ॼण पंहिंजे सिर ते खणी
उहो हर शइ उहो करे थी, पर राजकुमार हुनजो पीउ आहे, उहो इन्हनि समूरनि शयुनि खे नज़र में ज़रूरु रखी उनजो दिमाग़ फाटंदो छा करे। माना ॼण इहा ॻाल्हि तव्हां जे आॾो अचे थी, ॿुधिजे थी, त तव्हां पाण अंदाज़ो कयो त राजकुमार जे घर में घिरी पुलिस, ॿियो को न, पुलिस उन जे घर जी खोटाई था कनि बकौल वीर लुंड जे, त उन जे सॼे घर में खॾूं खोटे हू ॻोल्हा था कनि, हुन जे फ्रिजुनि में, हुन जे ॿियनि शयुनि में टपड़ टाड़ी जेके आहिनि उहे सभु तहस नहस करे उन में उहो कनि था। वेंदे हू जेको पाणी जी टैंक आहे उन में बि हू ॻोल्हनि था, माना ॻोल्हनि छा था त परिया जो लाश था ॻोल्हनि। माना अजीब क़िस्म जी हिकिड़ी फनामन आहे। हिकु तरफ़ माना अहिड़े क़िस्म जो उन्हनि ते उहो प्रेशर, ॿार बि उनजो गुम थियो वियो आहे, सॼी दुनिया खे ॼण हिकिड़े क़िस्म जी इहा ख़बर बि आहे, चवनि बि अथा जीअं बकौल हिन जे पंहिंजे सरकी साहिब जे त बाबा हे हीअं आहे, पर उन जे बावजूदि वरी उहो साॻियो हीअं थो थिए। ऐं वरी राजकुमार जेको उनजो पीउ आहे, उन राजकुमार खे पुलिस केतिरनि मौक़नि ते खणी वञी पाण वटि सॼो ॾींहुं अधु राति ताणी हुनखे पाण वटि रखनि था पुछा गुछा जे लाइ, ऐं पर पुछा गुछा जे नाले बि हुनखे वेहारे अधु राति जो 2:30 बजे धारा हुनखे चवनि साण वञु। माना कुझु हुन खां पुछनि कोन था, हुनखे रुॻो अधु राति जो हुनखे कढी था छॾनि। हाणे अधु राति जो जॾहिं हू वञे त हू केॾांहुं वञे। माना इहो सॼो हिकिड़ो प्रेशर आहे, हुननि जो दबाव आहे त जीअं हू इन मामले खे बसि हिते ख़तमु करे छॾनि ऐं बिरिया था हथु खणी छॾनि। हाणे इहा अहिड़ी सूरत हाल आहे, उन में बि यार असांजा हुन ते पंहिंजो वरी बि तबरो वेठा कनि था हुनजे वालदेन ते। तव्हां सम्झा थो त इहे पहिरियां जे इन गुमशुदगी खां पोइ वॾे में वॾी ज़्यादती आहे जेका हुननि सां कई थी वञे, ऐं इहा अहिड़े ई क़िस्म जी सूरत हाल आहे त हितां हिंदू माण्हुनि खे प्रेशर ॾेई करे ऐं लॾाइण जी कोशिशि थी कई वञे। हाणे उन में असां माण्हू जेके पंहिंजो पाण खे अलाए छा सम्झूं था, उहे इन्हनि शयुनि खे महसूसु नथा करे सघूं। उन्हनि जी जेका चालबाज़ियूं आहिनि उन में उहो अचो था वञूं। बहरहाल इहा गुज़ारिश हुई जेका मूं हिते कई त अहिड़े क़िस्म जी ॿोली, अहिड़े क़िस्म जो अंदाज़ न हुजणु खपे, हिंदुनि ते असांखे मयार न ॾियणु खपे। असां मजमूई तौर ते माना जेके असीं सिंध जी धरती जा मुस्लिम आहियूं, उन्हनि जे मथां इहो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि पंहिंजे भाइरनि जी पाण परघोर लहूं, उन्हनि जो तहफ़ुज़ करण जी जेका हथल इम्कान कोशिशि हुजे उहा कयूं ऐं उन्हनि जो साथ ॾियूं। ऐं वरी बि अॼु जे मौक़े ते बि पंहिंजे इनाम सिंधी खे जसु ॾींदुसि जेको गुज़िरियल ॾींहं खां ओॿावड़े खां इहो निकितो आहे पहिरें पंध काफ़िलो वठी करे ऐं पहिरियां जी आज़ादी जे लाइ पए कोशिशि कंदो रहे थो। ऐं खेसि जसु ॾियां थो ऐं जिते जिते बि हू पहुचे त दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू हुन सां यकजहती जो इज़हार कनि। महिरबानी जी।